ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। दादू जी ख़ानगी अस्पताल में वियोम लाइ आंदल औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौती औरत जे वारसनि डॉक्टरियाणी ते लापरवाही जो इल्ज़ाम हयो आहे। फ़ौती औरत कलसूम शेख जे भाउ साजिद शेख इल्ज़ाम हणंदे चयो त ऑपरेशन बाद संदसि भेण जी तबियत ख़राब थी वई, जंहिंखे हैदराबाद अस्पताल लियो पियो वियो त उन रस्ते में दम ॾेई छॾियो आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दादू जे ख़ानगी अस्पताल में वियम लाइ आंदल औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौती औरत जे वारसनि डॉक्टरियाणी ते लापरवाही जो इल्ज़ाम हयो आहे। फ़ौती औरत कलसूम शेख जे भाउ साजिद शेख इल्ज़ाम हणंदे चयो त ऑपरेशन बाद संदसि भेण जी तबियत ख़राब थी वई, जंहिंखे हैदराबाद अस्पताल लियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम ॾेई छॾियो। इहा अॼु खोईंदड़ ख़बर दादू खां शेयर कयूं पिया। नाज़रीन, दादू जी ख़ानगी अस्पताल में वियम लाइ आंदल औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौती औरत जी वारसनि डॉक्टरियाणी ते लापरवाही जो इल्ज़ाम हयो आहे। फ़ौती औरत कलसूम शेख जे भाउ साजिद शेख इल्ज़ाम हणंदे चयो त ऑपरेशन बाद संदसि भेण जी तबियत ख़राब थी वई, जंहिंखे हैदराबाद अस्पताल लियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम ॾेई छॾियो। दादू जे ख़ानगी अस्पताल में वियम लाइ आंदल औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौती औरत जे वारसनि डॉक्टरियाणी ते लापरवाही जो इल्ज़ाम हयो आहे। फ़ौती औरत कलसूम शेख जे भाउ साजिद शेख इल्ज़ाम हणंदे चयो त ऑपरेशन बाद संदसि भेण जी तबियत ख़राब थी वई, जंहिंखे हैदराबाद अस्पताल लियो पियो वियो त हुन रस्ते में दम ॾेई छॾियो। नवाले सां अपडेट मालूम कंदासीं। दादू खां असां सां लाइन ते मौजूद आहे गौस जहत्याल जी। गौस, आगाह कजो। गौस, जेकॾहिं तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो त हिन रिपोर्ट जा वधीक तफ़सील ॾिजो। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दादू जी ख़ानगी अस्पताल में वियम लाइ आंदल औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौती औरत जे वारसनि डॉक्टरियाणी ते लापरवाही जो इल्ज़ाम हयो आहे। फ़ौती औरत कलसूम शेख जे भाउ साजिद शेख इल्ज़ाम हणंदे चयो आहे त ऑपरेशन बाद संदसि भेण जी तबियत ख़राब थी वई हुई, जंहिंखे हैदराबाद अस्पताल लियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम ॾेई छॾियो।